अस्सलाम वालेकुम। तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में असीं वटि मेज़बान हाज़िर थी चुका आहियूं। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु आहे साथी मेज़बान। बिल्कुल जी, अस्सलाम वालेकुम। मां आहियां नीला मालिफ। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। तव्हां सभिनी जा रोज़ा तमामु सुठा गुज़री रहिया हूंदा। अॼु माशाअल्लाह तमामु सुठो बाबरकत ॾींहुं आहे, जुमे जो रोज़ो आहे। तव्हां सभिनीनि जा रोज़ा हूंदा ऐं रोज़ जीअं अॼोको रोज़ो बि तव्हांजो तमामु सुठो गुज़री रहियो हूंदो, इबादतूं तव्हांजो बहितरीनु गुज़री रही हूंदो ऐं अल्लाह पाक मुंहिंजी दुआ आहे त तव्हां सभिनीनि जा रोज़ा पंहिंजी बारगाह में क़बूल करे, तव्हां सभिनीनि जूं इबादतूं, तव्हां सभिनीनि जूं तौबाऊं, तव्हांजा सभिनीनि जूं माफ़ियूं सभु पंहिंजी बारगाह में क़बूल करे। ऐं अॼोके प्रोग्राम में बि रोज़ जीअं असांजा तमामु सुठा सुठा महिमान हूंदा ऐं रोज़ जीअं असांजो उहो ई फॉर्मेट हूंदो प्रोग्राम जो। ऐं अॼु बि कोशिशि रहंदी का सुठी शइ, का बहितर शइ तव्हांजे अॻियां पेश कई वञे। बिल्कुलु 24 रोज़ो ख़ैरनि सां गुज़रे पियो ऐं जुमतुल विदा बि आहे ऐं रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो होरियां होरियां मोकिलाणीअ ते आहे ऐं आख़िरी जुमो आहे। सो जुमे जो रोज़ो तक़रीबन सभु माण्हू रखंदा आहिनि। रोज़ा हूअं ई फ़र्ज़ु आहिनि, सभिनी माण्हुनि खे सभई रोज़ा रखणु घुरिजनि, पर जुमे जो रोज़ो सभिनी खे तक़रीबन हूंदो आहे। ऐं जुमतुल विदा आहे, आख़िरी जुमो आहे। जी बिल्कुलु आख़िरी जुमो आहे ऐं ईअं न थिए जो असांजी ज़िंदगीअ में ही रमज़ान जो आख़िरी जुमो हुजे। सो पंहिंजे रब करीम खे रिझाए वठो, ॿाॾाए वठो ऐं गॾो गॾु इहो बि चवंदुसि त जॾहिं तव्हांखे किथे बि दिली सुकून न मिले, जिते तव्हां जूं परेशानियूं वधी वञनि, जिते तव्हां मुफ़लिसी, बेरोज़गारी ऐं ॿियनि मुश्किलातुनि जो शिकार हुजो, उते रब करीम खे ॿाॾाईंदा कयो। बसि इहे आथत वॾी आहे, उहो ई तव्हांजो राहूं हमवार कंदो, उहो ई तव्हांखे सिधे तक सही तक लाहींदो। अॼोको प्रोग्राम इंतिहाई बहितरीनु थींदो। जीअं नीलम ॿुधायो पए, असां कोशिशि कंदा आहियूं त हिन प्रोग्राम में सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वधीक ॿुधो वञे, छो त हीउ जेको महीनो आहे उहो हूअं ई तिलावत जो, इबादत जो, रब करीम सां रुजू करण जो, उन सां हिकिड़ो मेलाप आहे तव्हां ऐं असांजो हिन प्रोग्राम जे वसीले। सो हिन प्रोग्राम में कोशिशि कंदा आहियूं त घणे भाङे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में सुठा सुहिणा मनमोहणा जेके इस्म आहिनि नातिया कलाम जा, उहे पेश थियनि। इन खां पहिरियां जो असां मौज़ूद महिमान जो तव्हां सां तारुफ़ करायूं, सभ खां पहिरियां त तव्हांखे इहो ॿुधायूं त अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां ताउन फरमायो आहे मीज़ान कुकिंग आयल, मीज़ान बनस्पति ऐं मीज़ान कनोल आयल। मीज़ान कनोल आयल बि ॾाढो सुठो आहे, मीज़ान बनस्पति बि ॾाढी ज़बरदस्त आहे, मीज़ान कुकिंग आयल बि ॾाढो ज़बरदस्त आहे। तव्हांजा मसल्स मज़बूत थींदा आहिनि ऐं बोन्स खे तव्हां जेके मतिलबु हॾियूं तव्हां जूं मज़बूत थींदियूं आहिनि। विटामिन ए ऐं डी जो मिक़दार आहे हिननि में। इहे पंहिंजे खाधे में, पंहिंजे रंधिणे में जेकॾहिं मीज़ान जो इस्तेमालु थिए थो त पोइ तव्हांजी जेका बहितरी आहे सिहत जी, उहा बहितरी रहंदी। सो इन खां सवाइ मीज़ान वारनि मार्केट में मुतारिफ़ कराई आहे हिकिड़ी पती। बिल्कुलु जी, अल्ट्रा रिच तमामु सुठी पती आहे। जीअं असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त सॼो ॾींहुं जेकॾहिं तव्हां थकियल आहियो, तव्हां रोज़ा था रखो ऐं तव्हां चाहियो त स्ट्रॉन्ग ऐं सुठी चांहि पीअण, त तव्हां अल्ट्रा रिच पती जो इस्तेमालु कयो। उहा तमामु सुठी पती आहे, हुनजो कलर तमामु सुठो आहे, तमामु घटि क्वांटिटी में ऐं तमामु सुठी चांहि हुनजी थी वञे। सो तव्हां अल्ट्रा रिच मीज़ान वारनि जी पती ज़रूरु परचेज़ कयो। मीज़ान वारनि जी पतीअ सां गॾो गॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधायूं त हुननि जी कोल्ड ड्रिंक बि मार्केट में आहे। ईअं न आहे त सिर्फ़ु चांहि जे शौक़ीननि जे लाइ मीज़ान बंदोबस्तु कयो आहे, पर जेकी कोल्ड ड्रिंक पीअंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ कोला नेक्स्ट जे नाले सां मार्केट में हिकिड़ी कोल्ड ड्रिंक मौजूदु आहे, जेका तव्हां पी सघो था ऐं उन खां पोइ तव्हां असांखे ॿुधाए सघो था त इहो ज़ाइक़ो भला तव्हांखे कीअं लॻो। कोल्ड ड्रिंक्स हूअं ई मार्केट में तमामु घणियूं आहिनि, पर उन्हनि विच में कोला नेक्स्ट जो हिकिड़ो इज़ाफ़ो, कोला नेक्स्ट जो अचणु कीअं आहे। सो मीज़ान वारनि जी वॾी महिरबानी। मीज़ान जे किचन में थोरी देरि में वरी अधी असांजी भेण ईंदी शेफ बासमा, उन सां बि हाल वाल कंदासीं, पर अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण मीज़ान वारनि साथ में पायो, उन्हनि जी वॾी महिरबानी। उन खां पोइ पाण ज़िक्र कंदा आहियूं कंहिंजो करशी जामे शीरी, तमामु सुठो ऐं तमामु मिठो ख़ालिस अर्कनि सां तयारु करदा शरबत आहे करशी जामे शीरी, ऐं जंहिंमें हिकिड़ो ड्रॉप बि पाणी जो न आहे पियल। तमामु सुठी हुनजी ख़ुशबू, तमामु सुठो हुनजो ज़ाइक़ो ऐं तमामु बहितर शरबत आहे। जेकॾहिं तव्हां हुनखे पंहिंजे इफ़्तार जे दस्तरख़्वान में हुनखे सजायो था त तव्हांजे दस्तरख़्वान जी रौनक अञा डबल ट्रिपल थी वेंदी। सो तव्हां करशी वारनि जो इहो जामे शीरी ज़रूरु पीओ। सिर्फ़ु रमज़ाननि में बि न, आम ॾींहंनि में बि तव्हां जेको आहे करशी जामे शीरी वारनि जो इहो शरबत इस्तेमालु कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत ऐं ज़ाइक़ेदार बनायो। सही, रौनक रमज़ान करशी जामे शीरी सां गॾु रौनकूं वधायो ऐं ॿीणियूं कयो। करशी जामे शीरी वारनि जी वॾी महिरबानी, जिन ताउन फरमायो। इन खां सवाइ पाण वरी कोल्ड ड्रिंक जो ज़िक्र आहे त पोइ हिकिड़ी कोल्ड ड्रिंक मूंखे बि वणंदी आहे ऐं उहा इफ़्तार महिल कॾहिं कॾहिं आउं पाण न सोरे रखंदो आहियां। 7 अप उनजो नालो आहे, तव्हां यकीननि ॿुधो हूंदो, पीतो बि हूंदो, तव्हांखे वणियो बि हूंदो। सो 7 अप वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां ताउन फरमाइनि था। 7 अप सुठी कोल्ड ड्रिंक आहे, ॿियनि कोल्ड ड्रिंक्स जे मुक़ाबले में। कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदा हूंदो, सोचींदा हूंदो या तव्हांजे अॻे ॾाढो तजुर्बो बि थियो हूंदो त इलाही माण्हू कोल्ड ड्रिंक जे मामले में 7 अप खे पसंदि कंदा आहिनि। 7 अप हर हंधि दस्तियाब आहे, शहर ॻोठ बस्ती वाहण, कंहिं बि जनरल स्टोर ते, कंहिं बि सुपर स्टोर ते, कंहिं बि होटल ते तव्हांखे 7 अप मिली वेंदो। 7 अप वारनि जी वॾी महिरबानी, जिन सां ताउन फरमायो। हाणे अचूं था पाण प्रोग्राम जी तरतीब ॾांहुं नीलम। त असांजे प्रोग्राम में 2 असांजा नात ख़्वान साथी मौजूदु आहिनि जेकी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में अक़ीदत जा गुल निछावर कंदा। सभ खां पहिरियां त ग़ुलाम सरवर क़ादरी साहिब खे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम सर, बहुत शुक्रिया प्रोग्राम में आए। इन खां सवाइ शाज़िब क़ादरी साहिब सां गॾु आहे, 2 दोस्त आहिनि। त
त पोइ दिलि चवे थी त सभु खपे या नाते रसूल नाते महबूब रसूल सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु वसल्लम ॿुधण जी सादत माण्हू या गुज़ारिश कयां थो गुलाम सरवर क़ादरी साहिब खे त सुभान मिठड़ी अल्लाह। आवाज़ में मिठे मीर मदनी जी सना ख़्वानी कनि। बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। नाते सरकार की पढ़ता हूँ मैं, बस इसी बात से घर में मेरे रहमत होगी। नाते सरकार की पढ़ता हूँ मैं, बस इसी बात से घर में मेरे रहमत होगी। आका एक तेरा नाम वसीला है मेरा, एक तेरा नाम वसीला है मेरा। रंजो गम में भी इसी नाम से राहत होगी। ये सुना है कि बहुत गौर अंधेरी होगी। ये सुना है कि बहुत गौर अंधेरी होगी। कब्र का खौफ ना रखना ए दिल, वहाँ सरकार के चेहरे की ज़ियारत होगी। और उनको मुख्तार बनाया है मेरे मौला ने, उनको मुख्तार बनाया है मेरे मौला ने। अरे खुल्द में बसे वो ही जा सकता है जिसको हसनैन के नाना की इजाजत होगी। अरे खुल्द में बसे वो ही जा सकता है जिसको हसनैन के नाना की इजाजत होगी। कहीं यासी कहीं ताहा कहीं वल्लैला। अरे जिसकी कसमें मेरा रब खाता है, जिसकी कसमें मेरा रब खाता है। कितनी दिलकश मेरे महबूब की सूरत होगी, जिसकी कसमें मेरा रब खाता है।
कितनी दिलकश मेरे महबूब की सूरत होगी नाते सरकार की। पढ़ता हूँ मैं बस इसी बात से घर में मेरे रहमत होगी। आका एक तेरा नाम वसीला है मेरा, रंजो गम में भी इसी नाम से राहत होगी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह। माशाल्लाह। कादरी साहब क्या कहने, माशाल्लाह क्या कहने, बहुत ही मज़ा आया। माशाल्लाह। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अक़दस बि हिन में बयानु थियल हुयो ऐं असांखे बि हिकिड़ी ईअं खणी चऊं त दिलजाए हुई त पाण जॾहिं हुते पहुचंदासीं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसीलो थींदो ऐं असां बख़्शिजी वेंदासीं। अलाह कंदो, अलाह कंदो पंहिंजे महबूब जे सदके असांजा गुनाह माफ़ थींदा। पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि उनजो शान अक़दस त बयानु थींदो ई थींदो असांजे प्रोग्राम में। पर जेकॾहिं तव्हां कॾहिं वेही करे पंहिंजी हैसियत सुञाणणु चाहियो था ऐं तव्हां इहो पढ़णु चाहियो था, इहा ॼाण हासिलु करणु चाहियो था त तव्हांजी हैसियत रब करीम वटि कहिड़ी आहे, त पोइ सिर्फ़ु इन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻाईंदा कयो त तव्हांखे अलाह साईं कहिड़े धंधे सां लॻायो आहे, कहिड़ी किरत सां तव्हां लॻल आहियो ऐं कहिड़े मुश्किले में मसरूफ़ आहियो। तव्हांखे पंहिंजी हैसियत जी ख़बर पइजी वेंदी त रब करीम तव्हांखे कहिड़ी कैटेगरी में रखियो आहे। सो हिन लाइ असां सां ॿियो दोस्त बि साथी गॾु आहे, शाहज़ेब कादरी साहिबु। दिलि चवे थी त उनखां बि नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी साथ त माणियूं। जी कादरी साहिबु। अपने दामन शफात में छुपाए रखना, अपने दामन शफात में छुपाए रखना, अपने दामन शफात में छुपाए रखना, मेरे सरकार मेरी बात बनाए रखना, हाँ मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। इसी मनसबे का तलबेगार हूँ मैं भी आका, इसी मनसबे का तलबेगार, इसी मनसबे का तलबेगार हूँ मैं भी आका, खाक हूँ मैं मुझे कदमों से लगाए रखना, खाक हूँ मैं मुझे कदमों से लगाए रखना, हाँ मेरे सरकार मेरी बात बनाए रखना, आपकी याद से आबाद है दिल मेरा हुजूर, आपकी याद, आपकी याद से आबाद है दिल मेरा हुजूर,
बंदा परवर मेरी हस्ती को बसाए रखना, हाँ बंदा परवर मेरी हस्ती को बसाए रखना, हाँ मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। उनके हो जाओ हर के चीज उन्हीं से मांगो, उनके हो जाओ, उनके हो जाओ हर एक चीज उन्हीं से मांगो। अपने दामन पे ना एहसान पर आए रखना, हाँ अपने दामन पे ना एहसान पर आए रखना, हाँ मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। और शायद इस राह से खालिद मेरे आका गुज़रे, शायद से शायद इस राह से खालिद मेरे आका गुजरे। अपनी पलकों को सरे रागा बिछाए रखना, हाँ मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। सुभान अल्लाह जी माशाअल्लाह। ॾाढो सुहिणो अंदाज़ ऐं इन नाते कलाम में हिकिड़ी सिट ॾाढी मूंखे वणी आहे। हूअं त नाते कलाम सॼो बहितरीनु हुयो, त पंहिंजे रब करीम खां ई घुरंदा रहो ऐं ॿिए कंहिंजो एहसान न खणिजो। एहसान न खणो, बिल्कुलु जी। उहे जताईंदा आहिनि पर अलाह पाक कॾहिं बि असांखे न आहे जताईंदा। इंसाननि सां तव्हां जेतिरी मोहबत कयो जेको बि कयो पर उहो तव्हांखे ॾेई हिकिड़ो न हिकिड़ो ॾींहुं ईंदो तव्हांखे ज़रूरु जताईंदा। बिल्कुलु इंशाअल्लाह प्रोग्राम असांजो हा जारी रहंदो। ॾिसंदा रहो तव्हां सभिनीनि जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं त तव्हांजी महिरबानी, तव्हां असां सां जुड़ियल आहियो। असांजे हिन प्रोग्राम में जिन ताउन फरमायो आहे उन्हनि जो ज़िक्र ख़ैर हिन लम्हे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदा हलंदासीं। सभ खां पहिरियां मिचल्स वारनि जी वॾी महिरबानी। मिचल्स फ्रूट फार्म लिमिटेड असां सां सहकारी आहे, ताउन कंदो आहे। मिचल्स तव्हांजी वॾी महिरबानी जिन सलाम रमज़ान में असां सां सहकार कयो। उन खां पोइ पाण ज़िक्र कंदा आहियूं GFC जो नीलम। बिल्कुलु जी, तमामु सुठा फैन्स उन्हनि जा आहिनि, तमामु शयूं उन्हनि जी ॿियूं बि जेके इलेक्ट्रॉनिक शयूं तव्हां उतां परचेस कयो। GFC तमामु सुठो फैन ऐं तमामु सुठी उन्हनि जी क्वालिटी आहे। सो GFC लॻायो, पंहिंजे घर खे हवादार बणायो। उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था लाइफ बॉय जो। लाइफ बॉय जेको 99.9% जम्स खे ख़तमु करे थो ऐं हीउ उन्हनि जो आहे हैंड वॉश जेको मुंहिंजे हैंड में ई आहे, हथनि में मौजूदु आहे हैंड वॉश। ऐं हैंड वॉश अॼुकल्ह हूअं बि इंतिहाई लाज़िम आहे, छो त कोविड जी सूरत हाल बि आहे। घरो घर एहतियात इंतिहाई लाज़मी आहे। हथ पंहिंजा साफ़ु रखो, हथ साफ़ु हूंदा त पोइ तव्हां मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बची सघो था, जिन में कोविड बि आहे, कोरोना जो बि आहे। वायरस खां बि तव्हांखे निजात मिली सघे थी। 99.9% जेको आहे जम्स खे ख़तमु करे थो लाइफ बॉय जो हैंड वॉश। ऐं जेके हैंड वॉश खां अलावा जेकॾहिं तव्हां हैंड सैनिटाइज़र यूज़ करणु चाहियो था त उन जे बारे में नीलम तव्हांखे ॿुधाईंदी। बिल्कुलु तमामु सुठो हुननि जो इहो जेल फॉर्म में जेको हिननि जो सैनिटाइज़र आहे तव्हां यूज़ कयो। जेकॾहिं तव्हांखे हैंड वॉश किथे नथो मिले या किथे पाणी जो प्रॉब्लम आहे सो तव्हां हिननि जो इहो सैनिटाइज़र यूज़ कयो। इन्हनि जेका फ्रेगनेंस आहे उहा बि एतिरी हार्ड न आहे जो कंहिंखे प्रॉब्लम थिए, छो जो अक्सर माण्हुनि खे थींदी आहे सैनिटाइज़र सां प्रॉब्लम। सो इन जो इस्तेमालु कयो। लाइफ बॉय वारनि जो तमामु सुठो हैंड सैनिटाइज़र यूज़ कयो ऐं पंहिंजी सिहत खे सुठो रखो। इन खां सवाइ असां 57 फरमायो आहे हिन महिल में हबीब कुकिंग ऑयल वारनि। हबीब कुकिंग ऑयल बि
ॾाढो ज़बरदस्त आहे। इहो ऑयल बि इस्तेमालु करे ॾिसो ऐं उन खां पोइ तव्हां वरी असांखे ॿुधाइजो त इहो ऑयल तव्हांखे कीअं लॻो, छो त हबीब कुकिंग ऑयल दिलि वारो ऑयल आहे ऐं सभिनी खे पसंदि आहे। हबीब वारनि जी वॾी महिरबानी जिन सां ताबन फरमायो आहे ऐं हिन लम्हे मौसूस महिमान जेके असांजे प्रोग्राम जो हिसो थिया आहिनि ख़ूबसूरत नातिया कलाम ॿुधाइण जे लाइ ऐं असां ॿुधण जी सआदत हासिलु कंदासीं। सभ खां पहिरियां भलीकार चवां थो उबैद रज़ा चिश्ती साहिब असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम, बहुत शुक्रिया प्रोग्राम में आया ऐं ॿी असांजी नंढी अदी नूर नदीम बि असां सां गॾु आहे। सो सभ खां पहिरियां कंहिंखे ॿुधणु चाहींदो? नूर नदीम खां ॿुधणु चाहींदासीं जो माइक बि हुननि वटि आहे ऐं बिस्मिल्लाह बाबा, नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत वाणियूं था। ज़मीं मैली नहीं होती, ज़मन मैला नहीं होता, ज़मीं मैली नहीं होती, ज़मन मैला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता, मोहब्बत कमली वाले से वो जज्बा है सुनो लोगों, मोहब्बत कमली वाले से वो जज्बा है सुनो लोगों, ये जिस मन में समा जाए वो मन मैला नहीं होता, ये जिस मन में समा जाए वो मन मैला नहीं होता, जो नाम मुस्तफा चूमे नहीं दुखती कभी आके, जो नाम मुस्तफा चूमे नहीं दुखती कभी आके, पहन ले प्यार जो का बदन मैला नहीं होता, पहन ले प्यार जो उनका बदन मैला नहीं होता, नबी का दामन रहमत पकड़ लो ऐ जगह वालों, नबी का दामन रहमत पकड़ लो ऐ जगह वालों, रहे जब तक ये हाथों में चलन मैला नहीं होता, रहे जब तक ये हाथों में चलन मैला नहीं होता, मैं नाज़ा तो नहीं फन पे मगर नाज़ ये दावा है, मैं नाज़ा तो नहीं फन पे मगर नाज़ ये दावा है, सनाए मुस्तफा करने से फन मैला नहीं होता, सनाए मुस्तफा करने से फन मैला नहीं होता, ज़मीं मैली नहीं होती,
समन मैला नहीं होता। सुभान अल्लाह जी, माशाल्लाह माशाल्लाह। सो ॾाढो सुहिणो अंदाज़ ऐं आवाज़ नूरुद्दीन जो ॾाढो ज़बरदस्त आवाज़ बेशक बेशक। ऐं माशाल्लाह पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में अक़ीद जा गुल निछावर कयईं। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां शेयर करणु चाहियूं था, तव्हां पाण बि समझदार आहियो, अकुल वारा आहियो, इल्म वारा आहियो, पर हिकिड़ी ॻाल्हि मूं नोट कई आहे त कॾहिं बि अहिड़ो माण्हू किथे बि ईअं खणी चऊं त सोभ उन नमाणी हुजे, ईअं मूंखे लॻंदो न आहे। जेको न्याज़ वारो हुजे, जेको निवड़त वारो हुजे, जेको आजिज़ीअ वारो हुजे, जेको मिठो ॻाल्हाइण वारो हुजे, सदाईं कंहिं बि माण्हू खे जेकॾहिं ॿोड़ियो आहे त उहो वॾाईअ ॿोड़ियो आहे, उहो तकबर ॿोड़ियो आहे, उहो गुरूर ॿोड़ियो आहे। जेके गुरूर कनि था, जेकी वॾाई कनि था, जेकी तकबर कनि था, उन्हनि खे सोचणु घुरिजे त इहो गुरूर वॾाई इहा छाजी आहे, ज़मीन में वञिणो आहे ऐं कंहिं वक़्तु बि पंहिंजी हयाती जो ॾीओ गुल थी सघे थो। ऐं उहे ई माण्हू हिते ऐं आख़िरत में सोभारा आहिनि जेकी आजिज़ी कनि था, जेकी न्याज़ निवड़त कनि था, ख़ल्क़ जी ख़िदमत कनि था, अलाह जी इबादत फरमाइनि था। सो हिन में असां चाहियूं था त सुठो आवाज़ रखंदड़ ॿियो सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु आहे दोस्त उबैद रज़ा चिश्ती साहिब खे दावत कलाम चऊं था ऐं पाण नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी साथ तमायूं था। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नबी का घराना बड़ी शान वाला, नबी का घराना बड़ी शान वाला है ये आस्ताना, बड़ी शान वाला नबी का घराना बड़ी शान वाला, नबी का घराना बड़ी शान वाला। खुदा की कसम खा के कहता हूँ यारो, खुदा की कसम खा के कहता हूँ यारो, है ज़ैनब का नाना बड़ी शान वाला, है ज़ैनब का नाना बड़ी शान वाला, नबी का घराना बड़ी शान वाला। जो बहलूल देखा तो बोली ये दुनिया, जो बहलूल देखा तो बोली ये दुनिया, अली का दीवाना बड़ी शान वाला, अली का दीवाना बड़ी शान वाला, नबी का घराना बड़ी शान वाला। नबी के सहाबा सभी मौत बर गए, नबी के सहाबा सभी मौत बर है, सभी का यराना बड़ी शान वाला, सभी का यराना बड़ी शान वाला, नबी का घराना बड़ी शान वाला। जो गुम थी अंधेरे में शय मिल गई है, जो गुम थी अंधेरे में शय मिल गई है, तेरा मुस्कुराना बड़ी शान वाला, तेरा मुस्कुराना बड़ी शान वाला, नबी का घराना बड़ी शान वाला। जो मिल जाए हाकिम मदीने में मदफन, जो मिल जाए हाकिम
मदीने में मदफन तो फिर हो ठिकाना बड़ी शान वाला, तो फिर हो ठिकाना बड़ी शान वाला। नबी का घराना बड़ी शान वाला, नबी का घराना बड़ी शान वाला। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक बेशक नबी जो घरानो वॾे शान वारो, वॾे मान वारो। हिते नड़ी साईं जो वक़्तु थियो आहे नीलम। बिल्कुल जी, ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशामदी चऊं था। तौबा जो जेकॾहिं तव्हांजे ज़हन में तव्हांजे दिलि में ख़्यालु अचे थो त सचुपचु त इहा ख़ुशनसीबी आहे। बिल्कुलु जी। ऐं जेकॾहिं गुनाहनि ते का शर्मसारी न आहे ऐं का निदामत न आहे, को ख़्यालु न आहे त इहा वॾी बदबख़्ती आहे। सो अलाह साईं तव्हां असां सभिनी खे तौबा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼु असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु हिन लम्हे मीज़ान जो वारो आहे। मीज़ान जे किचन में असांजी भेण अदी बासमा ख़ान पहुची चुकी आहे। शेफ़ बासमा खे असीं भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो भेण? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? आऊं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। नीलम कल्ह गेराज़ हुई, अॼु तव्हांखे ख़बर आहे कल्ह ॾाढा सुठा ईअं खाधा पचाया। छा पचायो? मशरूब हिकिड़ो ॾाढो सुठो ठाहियो हुई। अच्छा, न इन्हनि मूं मोकिलियो हुयो, मां घर पीतो वेही करे। हा बिल्कुलु। गिलास ही बैठा आहियूं, असां ई पीता हुआ असां। हुन दी टीवी में ॾिठो हूंदो न, टीवी में हुन ज़ाइको वरिती छॾियो हूंदो। सही सही। अॼु पुछा कयो त छा था ठाहिनि? छा था ठाहियो अॼु? माशाल्लाह सां तव्हां तमामु सुठा खाधा पचाईंदा आहियो। असांखे तमामु सुठो लॻंदो आहे तव्हांजा खाधा खाई करे। सो थैंक यू सो मच, तव्हां एॾियूं सुठियूं सुठियूं डिशेस पचाईंदा आहियो। सो अॼु तव्हां छा पचाइण वारा? मीज़ान जो किचन आहे। हा, ही मीज़ान जो किचन आहे ऐं हिन सां गॾु असां सां तावन ॿियो बि कयो आहे वेस्ट पॉइंट। ऐं वेस्ट पॉइंट जा अप्लायंसेस जेका आहिनि, जूसर्स आहिनि, मशीन आहे, जेका बि ओवन आहे, ॾाढो सुठो आहे। हिन में असां हिकिड़ो मशरूब ठाहींदासीं ऐं असां जेको अॼु ठाहींदासीं फ्रूट चाट था ठाहियूं। फ्रूट चाट, ठीक है। फ्रूट चाट था ठाहियूं पर थोड़ी डिफरेंट आहे। हिन जो असां हिकिड़ो जेका हिन में जेका सीज़नल फ्रूट्स आहिनि हो वरिता आहिनि। सूफ़ आहे, केरा आहिनि, आड़ू आहिनि, चीकू आहे। ऐं हिन में जेका कंडेंस मिल्क आहे, इमली जी चटणी आहे, जेका गिदामड़ी जी चटणी, नूड़ आहे, कारा मिर्च आहिनि ऐं चाट मसालो आहे। ऐं असां वटि जेका आहे हिकिड़ो कॉकटेल जूस आहे। जेको कॉकटेल जूस आहे हुनमें हे जेका बि मसाला जाता ऐं कंडेंस मिल्क में मां मिक्स करे जूसर में हिकिड़ो जूस ठाहींदमि वेस्ट पॉइंट जे जूसर में। ऐं पोइ हिन में जेका जेतिरा बि फ्रूट्स आहिनि हुनमें हिनखे मिक्स करे सर्व कंदमि। जी ज़बरदस्त, तमामु सुठी फ्रूट चाट। ऐं सीज़नल फ्रूट्स उहे बि खाइण खपनि, पर जेके न खाई सघंदा आहिनि उहे फ्रूट चाट ठाहे करे फ्रूट जी जेका मिक़दार आहे उहा ऐड करे सघंदा। अॼु तव्हां पंहिंजे कम खे वधणे में तव्हां स्टार्ट कयो। असां प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। अॼु असां वटि नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ ॿ सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नात ख़ान दोस्त पहुतल आहिनि। सभ खां पहिरियां मोहम्मद औरंगज़ेब कुरैशी साहिब खे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम सर, बहुत शुक्रिया प्रोग्राम में आहे। ऐं हिन खां सवाइ असां वटि अहमद रज़ा शाह, सैयद अहमद रज़ा शाह बि गॾु आहे। उनजी वॾी महिरबानी, असांजे प्रोग्राम में आयो। सो स्टार्ट करते हैं सर। माशाल्लाह आपकी आवाज़ भी अच्छी है औरंगज़ेब साहब। तो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनाने की सआदत हासिल करें। भाई, जब मैं इस ट्रांसमिशन के लिए सलाम रमज़ान के लिए आ रहा था जी, तो मेरे रास्ते में एक बुजुर्ग से मुलाकात हुई। अच्छा, जिन्होंने 37 साल एतिकाफ़ मदीना किया। अच्छा, मदीना शरीफ में एतिकाफ़ किया और वो 2 साल क्योंकि कोविड की वजह से नहीं गए, जो है वो नहीं जा सके। तो बड़े अफसरदा थे और बहुत रंजीदा थे कि यार मैं देखो 2 साल हो गए मुझे, मैं नहीं जा सका। सही सही। तो मैंने कलाम कुछ और पढ़ना था, मगर वो कैफियत ऐसी थी कि वो मदीने शरीफ की जो कैफियत है उसके मुनासबत से मैं दुआया कलाम है। यही है, मैं भी उम्रे पे जाने वाला जी 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 बिल्कुल, वो कोविड मैं हज पे जाने वाला था हज़रत, मेरी भी सही सही। सबकी कैफियत बिल्कुल बिल्कुल जी। बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। वो
भी दिन आए फिर यार मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आए फिर यार सब मदीने जाएंगे, करने रोज़े का दीदार, करने रोज़े का दीदार सब मदीने जाएंगे, वो भी दिन आए फिर यार सब मदीने जाएंगे। शाह मदीना रहमत आलम नबियों के सरदार, शाह मदीना रहमत आलम नबियों के सरदार, देखो कब दिखलाए फिर से नूरानी दरबार, देखो कब दिखलाए फिर से नूरानी दरबार। मैं तो हूँ कब से तैयार, मैं तो हूँ कब से तैयार, मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आए फिर यार हम मदीने जाएंगे। और मुझको यकीन है, मुझको यकीन है करम करेंगे फिर से आम नबी के लाल, मुझको यकीन है करम करेंगे फिर से आम नबी के लाल, क्योंकि उनको तो मालूम है यारों सबके दिल का हाल, उनको तो मालूम है यारों सबके दिल का हाल। कहते हैं ये दिल के तार, कहते हैं ये दिल के तार, मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आए एक बार मैं मदीने जाऊंगा। देखा नहीं उनका दर अब तक इतनी सदियां बीत गई, देखा नहीं उनका दर अब तक क्या होगा अंजाम, मेरे दिल की धड़कन मुझको देती है पैगाम, मेरे दिल की धड़कन मुझको देती है पैगाम। मरने से पहले एक बार, मरने से पहले एक बार मैं मदीने जाऊंगा, वो भी दिन आए एक बार मैं मदीने जाऊंगा। क्या गम है कि क्या गम है कि झगड़े हुए हैं दूरी की जंजीर, मिल जाएगी एक दिन मुझको ख्वाबों की ताबीर, मिल जाएगी एक दिन मुझको ख्वाबों की ताबीर, गिर जाएगी गर दीवार, गिर जाएगी गर दीवार, हम मदीने जाएंगे, वो भी दिन आए एक बार सब मदीने जाएंगे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जी, अल्लाह करे आमीन, ॾींहं ते इंशाअल्लाह। सभई मदीने रवाना थियूं, आमीन, मदीने जी आमीन, गलियुनि में आमीन। घुमूं, आमीन आमीन गुंबद ख़ज़रा ॾिसूं,
हरम पाक जी ज़ियारत नसीब थे। सुभान अल्लाह, सुभान सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सभई असां सभई आसवंद आहियूं भई सूरत-हाल थोरी सेट थिए त पोइ सभई इंशाअल्लाह उते पहुचंदासीं। सो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ हाणे आउं गुज़ारिश कयां थो सैयद अहमद रज़ा शाह साहिब। सुभान अल्लाह जी। जी बिस्मिल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इंतहाई शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां पंहिंजे प्रोग्राम में शिरकत जो मौक़ो अता फ़रमायो। महिरबानी। हाजी गुलाम नबी मैसर साहब जन जो लिखियल हिकिड़ो मारूफ़ नात माशाअल्लाह जेका अल्हम्दुलिल्लाह मां सिंध जे इलाइक़नि में तमामु घणी फरमाइश कई वेंदी आहे जी मूंखे। जी जी। चंड रोज़ मदीने खां थो लंघी। वाह 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 वाह। चंड रोज़ मदीने खां थो लंघी मुंहिंजा सैयद खे त सलाम ॾिजा। ओ चंड रोज़ मदीने खां थो लंघी मुंहिंजा सैयद खे त सलाम ॾिजा। ओ बीही साए गुंबद जे साम्हूं मुंहिंजा सॼणनि खे त पैगाम ॾिजा। ओ बीही साए गुंबद जे साम्हूं मुंहिंजा सॼणनि खे त पैगाम ॾिजा। ओ कहिड़ा कहिड़ा ॿुधाया महाल करे या रसूल अल्लाह। कहिड़ा कहिड़ा ॿुधाया महाल करे ओ वेठो रो सिकायल सवाल करे ओ मालूम मुंहिंजी हीअ मिल्कियत थई अल्लाह। मालूम मुंहिंजी हीअ मिल्कियत थई मूंखे तलब जी तांघ तमाम ॾिजा। ओ चंड रोज़ मदीने खां थो लंघी मुंहिंजा सैयद खे त सलाम ॾिजा। ओ मुंहिंजा अर्ज़ियाज़ियूं मिन थू मनी ओ मुंहिंजा अर्ज़ियाज़ियूं मिन थू मनी ओ जीअं मां तो चवां तीअं तूं चइजा। ओ मुंहिंजो जी जुदाईअ में थो जुड़े अल्लाह। मुंहिंजो जी जुदाईअ में थो जुड़े ओ मूंखे घोट घुराए आराम ॾिजा। ओ बीही साए गुंबद जे साम्हूं मुंहिंजा सॼणनि खे त पैगाम ॾिजा। आशिक लिखे थो ओ मां मदीने मरां मुले बहारिया या रसूल अल्लाह। ओ मां मदीने मरां मुले बहारिया ओ मूंखे कफन खतो भी उतां जो मिले ओ जाए जन्नतुल बकिया मुकाम मिले अल्लाह। जाए जन्नतुल बकिया मुकाम मिले ओ मूंखे क़यामत ॾींहुं छॾाए जा। चंड रोज़ मदीने खां थो लंघी मुंहिंजा सैयद खे त सलाम ॾिजा। सुभान अल्लाह जी माशाअल्लाह तमामु बहितरीन ऐं प्रोग्राम जी जेका महफ़िल उनखे जारी रखंदासीं। टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मुड़िस ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान।
सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां सां जुड़ियल आहियो, ॻंढियल आहियो ऐं असांजे प्रोग्राम खे तव्हां पसंदि कंदा आहियो। सभ खां पहिरियां त तव्हांखे इहो ॿुधायूं था अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में क्विज़ वारनि असां सां ताउन फरमायो आहे। क्विज़ वारनि जो चवणु आहे त ट्रूली टेस्टफुली क्विज़ वारा असां सां सहकारी आहिनि। तंहिंजे करे तव्हां चयो सुभान अल्लाह। साओ ऐं ॻाढ़े कलर जो हिननि जो शरबत आहे, तमामु बहितरीनु ऐं मिठो शरबत आहे क्विज़ वारनि जो, सो ज़रूरु उन्हनि खे परचेज़ कयो। ऐं मिठे जी ॻाल्हि निकिती आहे त पोइ लज़ीज़ा वारनि जा तमामु सुठी खीर मिक्स आहे उन्हनि जी, तमामु शॉर्ट टाइम में तमामु सुठी रेसिपी तव्हांजी पची वेंदी। सो जेकॾहिं तव्हां ईद ते चाहियो था मिठो सुठो पचाइण त तव्हां लज़ीज़ा वारनि जी खीर मिक्स यूज़ कयो। वाह वाह। ऐं उनखां पोइ पाण ज़िक्र कयूं था फ्रूट फार्म लिमिटेड जो। रीगल फ्रूट फार्म जा जूसिस ॾाढा बहितरीनु आहिनि, मार्केट में मुयसरु आहिनि, मौजूदु आहिनि, तव्हां वठी सघो था। रीगल फ्रूट फार्म जा जूस मैंगो, एप्पल, कॉकटेल, ॿिया बि इलाही सारा फ्लेवर आहिनि। मुंहिंजो पसंदीदा जूस आहे, ख़ासि तौर ते इफ़्तार जे महिल उञ लॻंदी आहे त दी त इन पासे घणी हूंदी आहे। फ्रूट फार्म जा जूसिस मार्केट में मौजूदु आहिनि, पंहिंजे ॿारनि खे बि पीआरियो, पाण बि पीओ, महिमाननि जी महिमानवाज़ी कयो। ऐं एनर्जी बाक़ाइदा फॉल थिए थी, वधे थी। ऐं हूअं बि जूसिस तमामु घणा पीअण बि घुरिजनि। गर्मीअ जी मुंदि आहे पर हाणे रमज़ान आहे त पाण मंझंदि जो नथा पी सघूं पर इफ़्तार महिल पी सघूं था। सो रमज़ान खां पोइ ऐं रमज़ान में बि फ्रूट फार्म तव्हां पी सघो था। फ्रूट फार्म जा जूसिस ॾाढा बहितरीनु आहिनि, फ्लेवर ॾाढा बहितरीनु आहिनि, ज़ाइक़ो ॾाढो बहितरीनु आहे, मज़ेदार जूस आहे। सो सभई दोस्त, मिट माइट, अज़ीज़, ॿार सभई पी सघनि था। उनखां पोइ पाण ज़िक्र कयूं था ओरिएंट जो। ओरिएंट वारनि जी वॾी महिरबानी। ओरिएंट जी एसी, ओरिएंट जो रेफ्रिजरेटर तव्हां ॾिठो हूंदो ऐं ओरिएंट जा ॿिया बि सारा जेकी बि घर जा सामान आहिनि उहे ॾाढा पाइदार हूंदा आहिनि ऐं गारंटी वारा हूंदा आहिनि। ओरिएंट वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां सहकार कयो आहे, जिन असां सां हिन प्रोग्राम में ताउन फरमायो आहे। हिन लम्हे जेकी असां वटि मोज़िज़ महिमान पहुतल आहिनि उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदा हलूं। सभ खां पहिरियां त असीं भलीकार चऊं था, ॾाढा सुठा गुफ़्तगू कंदड़ आहिनि ऐं ॾाढी सुठी ॼाण मुयसरु कंदा आहिनि। क़ुरान हदीस रोशनी में उन्हनि सां कचहरी थींदी आहे। अल्लामा मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी साहिब असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे भलीकार चऊं था। अल्लामा साहिब कीअं आहियो? ठीकु आहियो? बड़ी महिरबानी साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। ऐं उनखां पोइ असां भलीकार चऊं था नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असांजी भेण पुतल आहे मुक़द्दस मलिक, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, बहुत शुक्रिया। तो सबसे पहले नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से ही इस ब्रेक का स्टार्ट किया जाए, क्या ख्याल है आपका? जी बिस्मिल्लाह। शाहों से मिला है न मुकद्दर से मिला है, अल्लाह का एहसान है तेरे दर से मिला है। जिसको भी मिला है मुकद्दर से मिला है, मुझको तो मुकद्दर भी तेरे दर से मिला है। मैं लजपाला ते लड़ लगियां मेरे तो गम परे रहंदे। मैं लजपाला ते लड़ लगियां मेरे तो गम परे रहंदे। मेरी आसा उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे। मेरी आसा उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे। मैं लजपाला ते लड़ लगियां मेरे तो गम परे रहंदे। ख्याले यार विच मैं मस्त रहंदी हां दिने राती। ख्याले यार विच मैं मस्त रहंदी हां दिने राती। मेरे दिल विच सजन वसदा मेरे दीदे
विच सजण वसदा मेरे दीदे ठरे रहंदे मेरी आसां उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे कदी भी लोड़ नहीं पैंदी मैनू दर दर ते जावण दी कदी भी लोड़ नहीं पैंदी मैनू दर दर ते जावण दी मैं लजपाला दा मंगता हाँ मेरे कासे भरे रहंदे मैं लजपाला दा मंगता हाँ मेरे कासे भरे रहंदे मैं लजपाला ते लड़ लगियां मेरे तो गम भरे रहंदे जी माशाल्लाह बिल्कुल सो अलामा साहिब जो असां सां गॾु आहे नीलम तव्हां जा के सवाल आहिनि त पुछा हाँ करे मुझे वठो ज़हन में हाँ बिल्कुल हिकिड़ो सवाल अचे पियो त रमज़ान शरीफ़ में जेको इहो आख़िरी जुमो हूंदो आहे इन में जेका असां क़ज़ाए उमरी जी नमाज़ पढ़ंदा आहियूं इन जी छा हक़ीक़त आहे नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अवां सवाल कयो त रमज़ान मुबारक जो आख़िरी जेको जुमो आहे जुमुअतुल वदा चयो वेंदो आहे इनखे इन्हीअ ते हिकिड़ी मशहूर ॻाल्हि आहे त इन ते क़ज़ाए उमरी अदा कई वेंदी आहे 4 रकातूं पढ़ी वेंदियूं आहिनि किथे केतिरियूं ऐं इहो ख़्यालु कयो वेंदो आहे ऐं कुझु त ला इल्म असांजा ख़तीब हज़रात बि इहो चई ॾींदा आहिनि त जेकॾहिं तव्हां इन जुमे वारे ॾींहुं जुमे जी नमाज़ खां पोइ 4 रकातूं पढ़ियूं त उमिरि में जेके नमाज़ूं तव्हां क़ज़ा कयूं से अदा थी वञूं इहो सरासर ज़ुल्म आहे इन जी का बि हक़ीक़त न आहे बुख़ारी ऐं मुस्लिम जे अंदरि इहा अहादीस मुबारका मौजूदु आहिनि त जेका बि नमाज़ अवां क़ज़ा कई आहे ख़ुदा न ख़ास्ता त उहा जेसीं ताईं तव्हां क़ज़ा करे अदा न कंदो तेसीं ताईं उहा मुआफ़ क़तअन न थींदी इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि मशहूरु आहे बाक़ी ईमान जो तरीक़ो मां अर्ज़ु करियां थो जेको हदीस मुबारका जे अंदरि बुज़ुर्गान दीन इरशाद फरमायो त तव्हां जेकॾहिं मर्द आहे त 12 खां 15 सालनि जी उमिरि में बालिग़ थी वेंदो आहे न्याणी आहे त 9 खां 15 सालनि जे दरमियान उहा बालिग़ थी वेंदी आहे काथो लॻायो जेकॾहिं कोई 15 सालनि खां 20 खां नमाज़ पढ़णु शुरू थो करे ऐं चवे थो त बक़ाया नमाज़ जेका मुंहिंजी ग़फ़लत जे करे रहिजी वई आहे त मर्द आहे त 12 खां वठी 20 यानी 8 सालनि जी क़ज़ा कीअं पढ़णी आहे रोज़ानो 1 ॾींहं जी पढ़ंदा अचो अल्लाह जी ज़ात ते भरवसो करे पढ़णो छा आहे कोशिश करियो त फ़र्ज़ पढ़ियो फजर जा 2 फ़र्ज़ ज़ोहर जा 4 फ़र्ज़ असर जा 4 फ़र्ज़ मग़रिब जा 3 फ़र्ज़ इशा जूं 4 रकातूं फ़र्ज़ ऐं 3 वितर वाजिब बि मुआफ़ न आहिनि थींदा इहे सभु अदा कंदा अचो डेली जे हिसाब सां 8 सालनि में मुंहिंजो नमाज़ूं कंप्लीट थी वेंदियूं ऐं मुआफ़ी बि ज़रूरी आहे रुगो क़ज़ा नमाज़ूं अदा करण सां क़ज़ा नमाज़ मुआफ़ न थींदी जेसीं ताईं अल्लाह पाक खां हुनजी मुआफ़ी तलब न कई वञे क़ज़ा नमाज़ूं पूरियूं पढ़णियूं आहिनि पर जेकॾहिं ईअं एॾी हुजे तो पोइ साल को नमाज न पढ़े जुमातुल वदा जो इंतजार करे 4 रकातूं पढ़े सॼो साल बख़्शराए अच्छा जुमे जी फज़ीलत वरी अलॻि आहे जंहिं हदीस पाक जी ॻाल्हि निकिती त हदीस शरीफ़ में इहो बि आहे त जुमो जेको आहे ख़ासि तौर ते ग़रीबनि ऐं मिस्कीननि जो हुनखे हज करार न वियो आहे इहो छा सबबु आहे तो ॿुधाए हदीस मुबारका जे अंदरि जुमुअतु हज्जुल मसाकीन जुमुअतु हज्जुल ग़ुरबा फ़ुक़रा तंहिंजे करे ही नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मोहब्बतों ता कुर्बान वञा मदीने वारे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़बर हुई त मुंहिंजा उम्मती हर क़िस्म जा आहिनि ग़रीब बि आहिनि अमीर बि आहिनि जेके अमीर आहिनि से पैसो ख़र्च करे ओट मोट जो हुन वटि हज कंहिं ते फ़र्ज़ थींदो आहे हज हुन ते थींदो आहे जंहिंखे अचण वञण जो किरायो रस्ते में खाद खुराक ऐं पोयां बचनि जे लाइ खाद खुराक मुकमल हुजे त उन ते हज फ़र्ज़ थी थो वञे उहो न कंदो त गुनाहगार आहे हिकिड़ो मिस्कीन आहे ग़रीब आहे फ़क़ीर आहे शरीफ़ फ़क़ीर जंहिंते ज़कात
ज़ात फ़र्ज़ नथी थिए, उहा हज कीअं करे, उहा हसरत रहिजी वेंदी। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ज़ात अक़दस ऐं उन्हनि जी मोहब्बत तां क़ुर्बान मुंहिंजी जान, मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा माउ पीउ, कुल काइनात क़ुर्बान। मदीने वारे असीं असां ग़रीबनि जी बि महिरबानी असां ते बि कई, असांजो बि ख़्यालु रखियो। फरमायो त तव्हां हर जुमे ते वञी जुमे जी नमाज़ पढ़जो, तव्हांखे अल्लाह पाक हज जो सवाब, ग़रीबनि मिस्कीननि जो जुमो नमाज़ अदा करियो, तव्हांखे अल्लाह पाक हज जो सवाब ॾींदो। तव्हां दिलि नंढी न कयो जो तव्हां पैसनि जे करे रहिजी, तव्हांजा हज बि हिते आहिनि, ग़रीबनि जा मिस्कीननि जा तव्हांजो ईदूं बि हिते आहिनि। पर शर्त इहा आहे त मोहब्बत सालिम हुजे, मोहब्बत कामिल हुजे, मोहब्बत में को रुखनो ऐं का कजी न हुजे। सही माशाल्लाह। अच्छा सही अलामा साहब, भला इहो ॿुधायो त हिन ख़ासि तौर ते रमज़ान अल मुबारक जो बाबरकत महीनो आहे, त इहे ॻाल्हियूं ॿुधण में अञा वधीक चुस्प ॾियनि थियूं ऐं अमल करण जे लाइ साईं तौफ़ीक़ अता फ़रमाए, पर हीअ जेको जुमो आहे हिनखे ख़ासि तौर ते ईद बि चवंदा आहिनि, इन जो छा सबबु आहे? ईद जे लाइ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो मुख़्तलिफ़ अहादीस मुबारक मौजूद आहिनि। हिकिड़ी हदीस इहा आहे त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त अल्लाह पाक जे नज़दीक जुमे जो ॾींहुं ईद उल फितर, ईद उल अज़हा खां बि वधीक अज़मत वारो आहे। ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जुमे खे ईद जो ॾींहुं एॾी वॾी इज़त, एॾो शरफ़ जो ईद उल अज़हा, ईद उल फितर खां बि अल्लाह पाक जे नज़दीक वधीक इज़त ऐं अज़मत वारो आहे। इहो शरफ़ छो मिलियो? इरशाद फरमायूं हिन ॾींहं ते हज़रत आदम अलैहिस्सलाम पैदा थियो। इन ॾींहं ते आदम अलैहिस्सलाम जेको आहे सो हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो। हाणे अंदाज़ो लॻायो कुझु माण्हू इन ॾींहं ते उनजी जेको आहे सो तौबा बि क़बूल कई। हा, तौबा मतिलबु मां ॿिनि ख़ासि शयुनि खे कोट करियां थो। हिकु त तौबा क़बूल थी, हिन दुनिया में तशरीफ़ वठी आया बि जुमे वारो ॾींहुं, क़यामत थींदी बि जुमे वारे ॾींहुं, 5 शयूं हिन ॾींहुं, क़यामत बि हिन ॾींहं ते थींदी। पर ख़ासि ॻाल्हियूं आहिनि आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश। असीं 12 रबीउल अव्वल ते नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक जे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जश्न विलादत मल्हाईंदा आहियूं। त कुझु माण्हुनि खे कुझु पेट में सूर पवंदो आहे, त अहिड़े ॾींहं साईं जंहिंजी विसाल बि आहे, विसाल न आहे तोड़े जो कुझु रिवायतुनि में आहे बि सही त आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश वारो ॾींहुं जुमो आहे। अल्लाह पाक उन ॾींहं खे ईद उल फितर, ईद उल अज़हा खां वधीक इज़त थो ॾिए पियो। ऐं नबी करीम अलैहि सलाम फरमायो त इन ई ॾींहुं आदम अलैहिस्सलाम जो वफ़ात बि थी आहे। जेकॾहिं वफ़ात जे करे उहो गम हुजे हा त इहो ॾींहुं ईद जो ॾींहुं न हुजे हा। आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश बि इन ॾींहुं, आदम अलैहिस्सलाम जी वफ़ात बि इन ॾींहुं, इन जे करे जुमो ईद जो ॾींहुं क़रार ॾिनो वियो, न बल्कि ईद बल्कि ईद उल फितर, ईद उल अज़हा खां बि अफ़ज़ल। ऐं जंहिं ॾींहुं आदम अलैहिस्सलाम जो बि सरदार पैदा थिए, उहो 12 रबीउल अव्वल जुमे खां अफ़ज़ल न हूंदो, उहो ॾींहुं कंहिं ॾींहं खां अफ़ज़ल न हूंदो। 12 रबीउल अव्वल ते ईदनि जी बि ईद आहे। जुमो आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश ऐं वफ़ात जो ॾींहुं, ईद जो ॾींहुं आहे। त 12 रबीउल अव्वल आदम अलैहिस्सलाम न बल्कि हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं लॻभॻि 1,24,000 नबियनि जे इमाम जी पैदाइश जो ॾींहुं आहे। उहो ॾींहुं ईद खां बि अफ़ज़ल आहे। सुभान अल्लाह। कचहरी पंहिंजी जारी आहे अलामा साहब, अहिड़ी साईं जो वक़्तु आहे, इजाज़त आहे त साईं वठूं पोइ मोटी था अचूं। बिल्कुलु जी, प्रोग्राम खे जारी रखंदासीं, ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हां इंतज़ारु कयो असांजे प्रोग्राम जो, इन जे लाइ बि तव्हांजा असां थोराइता आहियूं, तव्हां पसंदि कंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। हिन लम्हे असांजी वॾियूं भेनरूं ख़ासि तौर ते हिन प्रोग्राम खे घणो इन करे ॾिसंदियूं आहिनि छो त किचन में असांजी भेण मीज़ान जो किचन में हूंदी आहे, अदीबासमा, त उन तरफ़ बि घणी दीद हूंदी आहे, उन्हनि जी निहार हूंदी आहे त छा पचायो अथऊं, कीअं पचायो अथऊं, प्रोसेस कीअं थियो, इहो हाणे पुछा कयूं था। बिल्कुलु जी, अॼोके प्रोग्राम में असां मीज़ान जे किचन में पचाई आहे फ्रूट चाट ऐं सीज़नल फ्रूट्स आहिनि जंहिंजी असां चाट पचाई आहे ऐं ठाही आहे। सो कीअं ठाही, तव्हां छा छा हिन में ऐड कयो तव्हां, ऐं हिकिड़ी शइ अञा तव्हां मुंहिंजे ख़्याल में हाणे ठाही आहे, सो उहो ॿुधाए छॾियो। असां जेका ये फ्रूट चाट ठाही हुई, हिन में हिकिड़ो मां डिफरेंट जूस ठाहियो, त कॉकटेल जूस या पाइनएप्पल जूस, जेको बि तव्हां वटि जूस पियो आहे उहो घर में हो वठो, उनमें कंडेंस मिल्क ऐं लूणु, गिदामड़ी जो थोरो पेस्ट हुजे या गिदामड़ी खे तव्हां पुसाए रखो, उनखे जो पाणी हूंदो हो हुन में विझो, ऐं पोइ जेका कारा मिर्च ऐं चाट मसालो हुनखे मिक्स करे हो मां हिन में जेको आहे मिक्सिंग कई आहे। ऐं जेका बि सीज़नल फ्रूट आहे, हिन में तव्हांजी मर्ज़ी कहिड़ो बि फ्रूट जेको आहे न तव्हां हिन में विझी सघो था। रेड बसि हिनखे मिक्सिंग कई आहे, झटपट रेडी थी वई आहे। ऐं जेको जूस असां जंहिंमें ठाहियो, असां वेस्ट पॉइंट जे जूसर में ठाहियो, ॾाढो सुठो आहे, तव्हां यूज़ कयो, तव्हांखे पाण मज़ो ईंदो। ऐं हाणे ॿी जेका रेसिपी आहे, उहा असां हमदर्द जेका आहे रूह अफ़ज़ा जेको आहे ताबन कयो, हुन सां गॾु जेका आहे मां हिकिड़ो स्क्वाश थी ठाहियां। हे बि मां ऑरेंज जूस वरितो आहे, रूह अफ़ज़ा वरितो आहे ऐं नूर,
ऐं पाणी हे हिन खे मिक्स करे वेस्ट पॉइंट जे जूसर में हे ठाहींदासीं स्क्वाश आहे थधो कयो ऐं हिन खे तमामु नोश फरमायो। ज़बरदस्त जी माशाल्लाह तमामु सुठो लुक तव्हांजी चाट जो बि आहे झटपट ठहण वारी चाट आहे सो तव्हां पंहिंजे घर में हिन खे ज़रूरु ट्राई कयो ऐं ख़ुशि रहो। माशाल्लाह अदी महिरबानी वॾी तव्हां मीज़ान जे किचन में असांजो साथ ॾींदा आहियो। सो हिन लाइ तव्हांखे इहो ॿुधायूं त असां सां ताउन फरमाईंदा सूफ़ी वारा। बिल्कुलु सूफ़ी वारनि जी वॾी महिरबानी। सूफ़ी नाम है एतमाद का। सूफ़ी तव्हांजा लख थोरा तव्हां असां सां साथ निभाईंदा आहियो। सूफ़ी खां पोइ पाण ज़िक्र कंदासीं मुगलिया फूड बस्ती जो। मुगलिया फूड बस्ती मुगलिया वारनि जो इहो बि चवणु आहे त थोड़ा सा नमकीन हो जाए। मुगलिया ये निमको पेश कनि था ख़ासि तौर ते ॾाढो सुठो निमको आहे हिननि जो। मुगलिया थोड़ा सा नमकीन हो जाए उन्हनि जो साथ आहे उन्हनि जी वॾी महिरबानी। उन खां पोइ टेंग वारनि जी बि महिरबानी मञूं पाण। टेंग वारा बि असां साथ निभाइनि था। टेंग जो शरबत ॾाढो सुठो ठहंदो आहे ऐं इफ़्तार महिल जग जेकॾहिं टेंग जो साम्हूं हुजे भरियल हुजे त पोइ दिलि खे आथत मिलंदी आहे। टेंग वारनि जा लख थोरा। ऐं उन खां पोइ पाण ज़िक्र कंदासीं स्टाइलो जो। स्टाइलो खे तव्हां स्टाइल सां डिटेल कंदा आहियो। बिल्कुलु जी स्टाइलो हिकिड़ो तमामु सुठो ब्रांड आहे तमामु बहितरीनु ब्रांड आहे। सो तव्हां जेकॾहिं ईद जी शॉपिंग करणु था चाहियो ऐं तमामु शॉर्ट टाइम आहे ऐं तव्हां चाहियो त बग़ैर कंहिं महिनत जे तव्हां पंहिंजी ईद जूं कंप्लीट शयूं परचेज़ कयो सिर्फ़ु हिकिड़ी दुकान में त तव्हां आउटलेट में वञो स्टाइलो वारनि जी। उते तव्हांखे सुठा सुठा बैग्स बि मिलंदा तव्हांखे ज्वेलरी मिलंदी तव्हांखे हील्स मिलंदियूं तव्हांखे स्लीपर्स मिलंदियूं तव्हांखे सैंडल्स मिलंदियूं परफ्यूम्स मिलंदा ऐं जेतिरियूं बि असां ईद ते शयूं पाण सां गॾु कैरी कंदा आहियूं वेयर कंदा आहियूं उहे सभु तव्हांखे उते अवेलेबल मिलंदी। इवन तव्हांखे उते ड्रेस बि मिलंदा। सो स्टाइलो वारनि जी तमामु सुठी आउटलेट ऐं इलाही सॼनि सिटीज़ में जेको आहे उन्हनि जो आउटलेट्स मौजूदु आहिनि। तव्हां होॾे वञो विज़िट कयो ऐं पंहिंजी ईद खे बणायो ख़ूबसूरत छो जो असां बि पंहिंजी शॉपिंग स्टाइलो ताईं कंदासीं। ईद जी कलेक्शन उन्हनि जी अची वई आहे रंगे ईद ऐं हुस्न ईद जे नाले सां बि ऐं 50 खां वधीक आउटलेट्स आहिनि उन्हनि जा। मतिलबु 170 खां वधीक आउटलेट्स आहिनि 50 खां वधीक शहरनि में। ईअं आहे त पोइ तव्हां विज़िट कयो स्टाइलो खे ऐं स्टाइल सां ज़िंदगी घारे वठो ऐं कुझु शयूं वठी अचो ईद जी परचेसिंग करे वठो। सो हिन में असां सां अलामा साहिब त गॾु ई आहे अलामा मोहम्मद अब्दुल ख़ालिक कादरी साहिब। उहे असां सां गॾु आहिनि उन्हनि सां कचहरी जो सिलसिलो बि जोड़ियूं था पर इमरान ख़ान कादरी साहिब बि असां सां गॾु आहे। उहो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदो उनखे भलीकार चई छॾियूं था। साईं वेलकम आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो अलामा साहिब प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि उहे बि ऐं आख़िरी लम्हनि में बि कारायती सकारती ॻाल्हि कजे। जुमे जे हवाले सां हिकिड़ो सुवालु आहे त 5 वक़्त निमाज़ वांगुरु जेकॾहिं को जुमे जी निमाज़ में सुस्ती करे थो इलाही माण्हू सुस्त आहिनि उनजे लाइ छा हुकुम आहे? ॾिसो हर मर्द मुसलमान जे लाइ 5 वक़्त नमाज़ जेका आहे उहा बाजमात अदा करणु वाजिबु आहे। जुमो जेको आहे सो फ़र्ज़ आइन आहे इन जो इनकार त कुफ़ुर आहे। पर जेकॾहिं को शख़्स सुस्ती जे करे हदीस मुबारका में आहे त जेकॾहिं को शख़्स सुस्ती जे करे 3 जुमा ॼाणे वञे कज़ा करे थो नथो पढ़े उनजी दिलि ते अल्लाह तबारक व तआला मोहर लॻाए छॾींदो। त कोशिशि इहा कंदा कयो जेके मुंहिंजा भाइर मुंहिंजा सामाईन नाज़रीन समात करे रहिया आहियो या नज़ारो ॾिसी रहिया आहियो ऐं सभिनी जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त महिरबानी फ़रमाए 5 वक़्त बाजमात नमाज़ तव्हां मर्द आहियो आज़ाद आहियो ऐं बालिग़ आहियो आक़िल आहियो तव्हां ते नमाज़ बाजमात पढ़णु जेको आहे सो लाज़िम आहे वाजिबु आहे। पर जुमो नमाज़ जी त घणी ताक़ीद थियल आहे त जुमा नमाज़ खे कंहिं बि सूरत में क़ज़ा न कंदा कयो। जेकॾहिं का मजबूरी आहे सफ़र आहे बीमारी आहे तकलीफ़ आहे या का अहिड़ी का वजह आहे जंहिंजे करे रुकावट थिए थी अल्लाह रहम करे को क़ैद जो सिलसिलो आहे ॿियो पोइ पोइ उन में त न आहे। पर जेकॾहिं ॼाणी वाणे को मसइलो बि न आहे का रुकावट बि न आहे पोइ त दिलि ते मोहर लॻण खां पंहिंजो पाण खे बचाइणो हुजे। अल्लाह पाक असां सभिनी खे इन महरूमी खां बचाए जो असांजी दिलनि ते मोहर बिल्कुलु जी जुमे जे हवाले सां ई आहे त जुमे जे ॾींहुं चवंदा आहिनि दुरूद शरीफ़ वधीक पढ़णु खपनि त इन जी असल छा हक़ीक़त आहे? नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी हदीस मुबारक आहे त जुमे वारो ॾींहुं यौम मशहूद आहे। इन ॾींहं ते फ़रिश्ता हाज़िर थींदा आहिनि जिन जे हथनि में सोन जा कलम ऐं चांदीअ जा काग़ज़ हूंदा आहिनि ऐं उहे लिखंदा आहिनि त कहिड़े शहर जे कहिड़ी घिटीअ जे कहिड़े घर जे कहिड़े पुट कहिड़े या कहिड़ी औरत कहिड़े जी धीअ अवां ते दुरूद लिखियो उहो लिखी करे महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत सरा पाकदस में पेश कंदा आहिनि। साईं फ़िलाणे शहर जी फ़िलाणे घिटीअ जे फ़िलाणे घर जे फ़िलाणे इब्ने फ़िलाणे या फ़िलाणे बिन्त फ़िलाणे अवां जी ख़िदमत में सलाम पेश कयो आहे। हिकु ॿी हदीस मुबारक आहे जेका हज़रत मोहम्मद बिन सुलेमान जज़ूली रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे किताब में लिखी अथऊं। पाण दलाइल ख़ैरात मशहूर दुरूदनि जो किताब आहे लिखियो अथऊं त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां ते अवां जी हयात मुबारका खां पोइ ज़ाहिरी पर्दो फरमाइण खां पोइ दुरूद पढ़ण वारनि जी कैफ़ियत अवां वटि छा हूंदी? फरमायो त
आम ॾींहंनि में तव्हांजा दरूद फ़रिश्ता मूं ताईं पहुचाईंदा आहिनि, पर जुमेर ॾींहुं जेको दरूद पढ़ंदा आहियो पंहिंजे कननि सां मां ॿुधंदो आहियां। सुभान अल्लाह, तो माशाअल्लाह, केॾो वॾी माशाअल्लाह। बरकत आहे जेकॾहिं जुमेर ॾींहुं कोई दरूद पढ़े त महबूब मदीने वारा साईं अल्लाह पाक जा आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आराम फरमाइण वारी हालत में बि पंहिंजे कननि मुबारकनि सां असांजा दरूद ॿुधनि, त ॿियो छा खपे असांखे? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हूअं बि अलामा साहिब चवनि था न त फज़ूल वेहण खां बहितर आहे त ज़िक्र ख़ैर हुजे, दुरूद हुजे। ख़ैर जो ज़िक्र दुरूद खां वधीक ॿियो कहिड़ो? हा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सो सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त दुरूद जी कसरत कजे, बिल्कुलु जी। तव्हांजी ज़िंदगी ख़ूबसूरत ऐं सुकून दे तव्हांजी ज़िंदगी गुज़रंदी, हिन दुनिया में बि ऐं आख़िरत में बि तव्हांजो मक़ाम आला हूंदो। सही सही। अलामा साहिब, आख़िरी जुमतुल विदा आहे, इन हवाले सां कहिड़ियूं फीलिंग्स आहिनि तव्हां में? साईं छा यादि कराए छॾियो। अॼु त आशिक़ एॾो रुना हूंदा जुमे जी नमाज़ में। जुमतुल वदा में पाण जॾहिं जॾहिं बि हाज़िरी थी आहे, जुमतुल वदा जो ख़ुतबो हूंदो आहे, उन में कैफ़ियत रोअण वारी हूंदी आहे। छो त हक़ीक़त इहा आहे त नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो त जेकॾहिं मुंहिंजी उम्मत खे ख़बर पइजी वञे त रमज़ान में छा आहे, त उहा हसरत कंदी त काश सॼो साल रमज़ान। त ॾिसो न, हिन जूं जेके बरकतूं आहिनि, हिन जूं जेके फ़ज़ीलतूं आहिनि, हिकु दुरूद पढ़ो 1 लख दुरूद जो सवाब, हिकु भेरो सुभान अल्लाह चओ 1 लख सुभान अल्लाह जो सवाब, रोज़ानो इफ्तार जे वक़्तु 10 लख जहन्नमी अल्लाह पाक जहन्नम खां आज़ाद करे थो। आम ॾींहं में इहे सादतूं किथे आहिनि जिते अव्हांजी का बि दुआ इफ्तार में अल्लाह पाक रद्द नथो करे, जाइज़ दुआ। तव्हांखे जेके दुआऊं, हाजतूं, गुज़ारिशूं, बेरोज़गारी जूं, मामलात जूं, रिश्तनि जूं, नियाणियुनि जे उथण जूं, जेके बि आहिनि इफ्तार जे वक़्तु रब जी बारगाह में पेश कयो, फरमायो त मां रद्द न आहियां कंदो। इहे सादतूं आम ॾींहंनि में किथे आहिनि? पोइ वरी जुमे जो आख़िरी जुमो, रमज़ान जो ईंदड़ जुमो, या त ईद आहे या ईद जो ॿियो ॾींहुं आहे, त सो ही त असांजे लाइ हसरत बाल आहे। हसरत आहे त जुमो असांखां रुख़सत थी रहियो आहे, चंद लम्हा बचिया आहिनि, रमज़ान जो ॿियो जुमो असांखे कोन्हे। वरी बि पाण वक़्त वारा जो पंहिंजी हयाती में इहो जुमो आयो, अल्हम्दुलिल्लाह, हाणे अलाए छा हयाती वधीक न अलाह। सो बहरहाल अॼु को प्रोग्राम पूरो थिए थो। बिल्कुलु जी, इंशाअल्लाह। इमरान खान कादरी साहब का नात ॿुधंदासीं। सुभान अल्लाह जी, बिल्कुलु नात ॿुधंदासीं। इंशाअल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं नए महिमाननि सां गॾु, नए प्रोग्राम सां गॾु। तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। मूंखे, मुंहिंजी समूरी टीम खे, इरशाद खे ॾींदा इजाज़त। अलामा साहिब, तव्हांजी वॾी महिरबानी, लख तौर तव्हां प्रोग्राम में आयो। सो मोकिलाणी कहिड़ी, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह साईं तव्हां असां सभिनी खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह भाई सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का, मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का। मेरी नस्लों पे है दस्ते करम ज़हरा के बच्चों का। मेरी नस्लों पे है दस्ते करम ज़हरा के बच्चों का। ज़माने का कोई भी रंज उसे रुसवा नहीं करता। ज़माने का कोई भी गम उससे रुसवा नहीं करता। सुकूनत पाल जिस सीने में गम ज़हरा के बच्चों का। सुकूनत पाले जिस सीने में गम ज़हरा के बच्चों का। मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का। मेरी नस्लों पे है दस्ते
करम ज़हरा के बच्चों का। हजारों कोशिशें कर ली ज़माने ने झुकाने की, हजारों कोशिशें कर ली ज़माने ने गिराने की। मुझे गिरने नहीं देता, मुझे गिरने नहीं देता। भरम ज़हरा के बच्चों का मुझे गिरने नहीं देता। भरम ज़हरा के बच्चों का मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का। मेरी नस्लों पे है दस्ते करम ज़हरा के बच्चों का। खुदा के फज़ल से इज़्ने ज़ियारत का शरफ पाया। खुदा के फज़ल से इज़्ने ज़ियारत का शरफ पाया। ज़हे किस्मत में देखाया हरम ज़हरा के बच्चों का। मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का। मेरी नस्लों पे है दस्ते करम ज़हरा के बच्चों का। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।